साथियुनि खे गुज़ारिश आहे त भई बहरहाल इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे डॉक्टर हमीद। एॾो मुफ़सिल किताबु आहे, उन ते जेके मुक़रर आहिनि उन्हनि खे को टाइम लिमिटेशन में उन्हनि खे कंक्लूड कराइजे, पर छो जो वक़्त जी तंगी आहे ऐं उन करे असां इन खे मिड़ई ज़ाब्तो साथियुनि खे चऊं था त 15 मिंट में जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि खे पूरो करे सघनि त तमामु सुठो थींदो। छो जो उन खां पोइ असांजे प्रोग्राम में जेको राइटर आहे उहो असांजे हिते जेके बि असीं ऑडियंस जेके वेठल आहिनि उहे सवाल जवाब जेके बि उन्हनि जा मुंझारा आहिनि जी हीअं डॉक्टर नवाज़ जेका ॻाल्हि कई त फर्दर स्टडीज़ वारी ॻाल्हि, अभ्यास जो मतिलबु ई इहो आहे त किताब पढ़ी किताब में जेके बि थोरियूं घणियूं माना जेको रीडर आहे उहो कमियूं पेशियूं ॾिसे त उन्हनि ते नज़र विझे ऐं का शइ ऐड कराइणी हुजे त उहा बि उनखे सजेस्ट करे। सो इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे। जी अमन ख़याम ॻाल्हि कई त गैर सरकारी ऐं सरकारी वारी ॻाल्हि त उहो मुतहरिक ऐं गैर मुतहरिक वारो टर्म सही आहे, पर उहो जेको अमन क़याम वारी ॻाल्हि त उनखे ते राइटर जेको आहे सो भले थोरो गौर करे। सो मुख़्तसिर इख़्तिसार खां कमु वठंदे ऐं हाणे साईं मसरूर शाह जेको पोरियत मज़ामती तहरीक जो अॻुवाण आहे ऐं नौजवान दानिश्वर आहे उनखे चवंदुसि त पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे हिन किताब ते। महिरबानी। सभ खां पहिरियां त हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जो आऊं शुक्रगुज़ार आहियां जंहिं मौक़ो ॾिनो मूंखे त हिन किताब ते ॻाल्हि ॿोल थिए। तक़रीबन 10 ॾींहं अॻु डॉक्टर हरेश चयो हुयो ऐं उहो किताबु मूंखे मिलियो हुयो ऐं उन में पोइ जेको पॉसिबल थी सघियो तंज़ीमी कमकार ऐं ॿियनि हवालनि सां, पर उन बावजूदि किताब खे पढ़ी वरितोसीं कुझु चैप्टर्स खे छॾे करे। सभ खां पहिरियां त आउं मुबारकबाद ॾियां थो साईं जावेद राजपूत साहब खे त हिकिड़ो बहितरीनु किताब सिंधी में आंदो आहे ऐं अहिड़ी नोयत जो पहिरियों किताब सियासत जे मौज़ूअ ते आंदो आहे जंहिंमें सियासत जी मुकमिल ओसर जेका आहे उनजी फ़िक्री ओसर जेका आहे उन ते हिकिड़ो तफ़सीली ज़िक्र आहे। जीअं हिकु सब्जेक्ट ते अकेडमिक इंट्रोडक्शन हूंदी आहे, उहा अकेडमिक इंट्रोडक्शन जेका आहे उहा असांखे सब्जेक्ट तौरु मिले थी ऐं उहा कारआमद आहे जेके असां पॉलिटिकल वर्कर्स जेके स्टडी सर्कल्स हलाईंदा आहियूं उन्हनि लाइ बि ऐं साॻे वक़्तु जेके पॉलिटिकल साइंस जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि लाइ बि त उहे जॾहिं पढ़ंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो बिगनिंग में उन्हनि खे पूरो जेको आहे पॉलिटिकल थियरीज़ जी ऐं पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ जी ऐं पॉलिटिकल जी जेका इर्तिका आहे उहा किथी आहे उन जे बारे में उनखे अंदाज़ो थींदो। सो सभ खां पहिरियां मुबारकबाद ॾियां थो जावेद राजपूत साहब खे ऐं 10,000 साल जी तारीख़ समायल आहे किताब में। 10,000 साल जी तारीख़ जे 10,000 साल जे बेसनि ते पाण कोन वेंदासीं, न ई वञी सघिजे थो, तॾहिं टाइम जी लिमिटेशन बि आहे। पर 5-6 ॻाल्हियूं अगरि पर्ची वारो रहम करे त आउं करणु चाहींदुसि। हिकिड़ो त पहिरियों जेको बाब आहे उहो आहे सियासत जे जनरल उनवान ते त पॉलिटिक्स छा आहे, सियासत समाजी शऊर जी शकिल जी सूरत में असां उनखे कीअं बयानु कयूं, आख़िर उहा कहिड़ी सरगर्मी आहे जेके असां पॉलिटिकल चऊं था ऐं उहा कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि जिन खे असां पॉलिटिकल नथा चऊं, ऐं पोइ रियासत जी इर्तिका सां गॾोगॾु कानून जी आइन जी इर्तिका ऐं स्टेट कीअं इवॉल्व थींदी आहे इहा जनरल ऐं पॉलिटिक्स घणनि क़िस्मनि जूं हुकुमरान तबिके जी पोरियत तबिके जी इहे जेके बि असांजा बुनियादी तसवर आहिनि उहे पहिरें चैप्टर में डिस्कस थियल आहिनि। इन ते आउं रुॻो थोरो इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदुसि त 30 या 40 पेजनि में उकलाए सघिजे पियो, पर इहो थोरो तवील थियो आहे जंहिंजे करे इनखे मां सम्झा थो मुख़्तसर रखणु घुरिजे। बहरहाल पर उहो तमामु डिबेट आहे जंहिंमें ख़ुदि राइटर जो पंहिंजो एनालिसिस बि आहे। हाणे वॉट इज़ पॉलिटिकल, सियासत छा आहे वाकई, ठीकु आहे, कहिड़े क़िस्म जी सरगर्मी आहे। छो जो हिते रियासत सां जोड़ियो वियो आहे, सियासत ज़ाहिरी ॻाल्हि रियासत सां ई जुड़ियल आहे, रियासत
जेका आहे समाज जी उहा तंज़ीम आहे जेका समाज जी हिकिड़े ख़ासि इर्तिका जे दौर में वक़ूअ पज़ीर थी ऐं उन सां जुड़ियल माण्हुनि जूं सरगर्मियूं ऐं माण्हुनि जी ज़िंदगी जेका आहे उहा जुड़ियल आहे। त सियासत रियासत जी त पॉलिटिकल तंज़ीम आहे त राइटर जो ख़्यालु आहे त असां गैर सियासी कोन्हियूं, छाकाणि जो असां रियासत सां कहिड़े न कहिड़े माना में जुड़ियल आहियूं। इन करे टैक्स ॾियूं था, नोट खणी घुमूं पिया, का बि शइ इवन शादी कयूं था त उहा सर्टिफाई कराइणी पवंदी आहे यूनियन काउंसिल मां। का बि शइ असांजी रियासत खां ॿाहिरि कोन्हे, ख़ासि तौर ते जदीद दौर में। त पॉलिटिकल जेका वॉट इज़ पॉलिटिकल, त इहा पॉलिटिकल डेफिनेशन जेका राइटर जी आहे। हाणे इन में मां को कॉन्फ्लिक्टिंग ॻाल्हियूं करणु कोन थो चाहियां, पर इज़ाफ़ी डिस्कशन फॉर सेक ऑफ डिस्कशन पंहिंजी राय ॿुधणु ॾियणु चाहींदुसि। त जेकॾहिं आम माना में त ॻाल्हि ठीकु आहे त असां सभु रियासत सां जुड़ियल आहियूं, इन माना में सियासी आहियूं सिधी हाणे सिधी तरह। पर जेकॾहिं माण्हू सियासी थिए ई नथो, इन जे करे जो इन जनरलाइज़ सेंस, इन द रिड्यूस्ड सेंस सभु माण्हू रियासत सां जुड़ियल इन करे गैर सियासी नथो थिए, त पोइ वेयर इज़ द स्पेसिफिसिटी ऑफ द पॉलिटिकल। सियासत जी जेका आहे ख़ुशूसियत केॾे वेंदी, पोइ किथे डिफ्रेंशिएट कंदासीं सियासी सरगर्मीअ खे गैर सियासी सरगर्मीअ खां, किथे डिफ्रेंशिएट कंदासीं सोशल एक्टिविटी खे पॉलिटिकल एक्टिविटी खां, आर्टिस्टिक एक्टिविटी खे कीअं डिफ्रेंशिएट कंदासीं पॉलिटिकल एक्टिविटी खां। इन जॻह ते सियासत जी कंसंट्रेशन मरकूज़ियत पॉलिटिक्स जी ऐं पॉलिटिक्स जी स्पेसिफिसिटी गायब थी थिए। जी ग्रामची चवंदो न हर माण्हू आम माना में दानिश्वर आहे, छाकाणि जो आम माना में हर माण्हू वटि काइनाती ख्याल आहिनि, आम माना में हर माण्हू फ़लसफ़ी आहे। ग्रामची चवंदो छाकाणि जो हर माण्हू वटि ख़्याल आहिनि, पर ख़ासि माना में कोन्हे। ख़ासि माना में कुझु माण्हू ई आहिनि जेके फिलोसफी जो समाज में फंक्शन प्ले कनि था पिया, जिन जी थॉट फिलोसफिकली कंसिस्टेंसी में सोशल फंक्शन ऑफ फिलोसफी प्ले कनि था। आम माना में ठीकु आहे, आम माना में हर माण्हू शाइर आहे या एस्थेटिक्स सां जुड़ियल आहे, पर ख़ासि माना में कोन्हे, छो जो असांखे शयुनि जी स्पेसिफिसिटी बचाइणी आहे। जेकॾहिं न बचाईंदासीं त पोइ जेकॾहिं हर माण्हू सियासी आहे त पॉलिटिकल पार्टी छो ठाही आहे। त मां सम्झां थो त इहो मामिलो ईअं आहे त जनरल माना में ठीकु आहे त असां रियासत सां जुड़ियल आहियूं, इन माना में असां जनरलाइज़ सेंस में चई छॾियूं, पर पॉलिटिक्स हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी सरगर्मी आहे जेके मार्क्स चए थो त उहा सरगर्मी जेका रियासत सां जुड़ियल हुजे, रियासत खे ठाहिण लाइ कई वञे, रियासत जी सूरतकारी लाइ हुजे, स्टेट सां जुड़ियल हुजे, स्टेट जी सूरतकारी करण लाइ का सरगर्मी थींदी हुजे, स्टेट खे बदिलाइण लाइ थींदी हुजे, नई रियासत तमीर करण लाइ थींदी हुजे या रियासत खे ढाइण लाइ थींदी हुजे, उन ख़ासि सरगर्मी खे असां पॉलिटिकल था चऊं। इहा आहे स्पेसिफिसिटी ऑफ द पॉलिटिकल। त इन माना में पॉलिटिक्स जेका आहे इन क़िस्म जी ख़ासि क़िस्म जी सरगर्मी आहे। उन जो अपैरेटस जेको आहे मॉडर्न दौर में असांखे हींअर ताईं उन जो हिकिड़ो ई अपैरेटस आहे, उहो आहे पॉलिटिकल पार्टी। इन सरगर्मीअ जो वेंगार्ड ऐं मुनज़्ज़म शकिल पॉलिटिकल पार्टी आहे। त पॉलिटिकल वर्कर या पॉलिटिकल माण्हू आहे उनखे सम्झा थो जेको इन सरगर्मीअ सां सिधी तरह सियासी जमात जी सूरत में या इंटेलेक्चुअली या इल्मी तौर जुड़ियल आहे, उनखे आउं सियासी सम्झां थो। मिसाल सियासी कालम निगार, सियासी थिंकर। हाणे सियासी थिंकर ज़रूरी न आहे पॉलिटिकल पार्टी जो माण्हू हुजे, पर जीअं त हू पॉलिटिक्स जी इन ख़ासि सरगर्मी जंहिं सरगर्मी खे आउं डिफाइन कयो त जेका स्टेट खे चेंज करणु, उनजी सूरतकारी करणु, उनजी तंज़ीम साज़ी ठाहिण जे अमल खे ऐं सरगर्मीअ सां जुड़ियल आहे, इन करे उहो पॉलिटिकल आहे। मुंहिंजी राय इहा आहे, वधीक डिस्कशन थींदी। सो हिकिड़ो इहो अर्ज़ु हुयो त इनखे ईअं मां सम्झां ॾिसिजे। ऐं इहो मां इन करे थो रखां छो जो किताब जी कमेंट्री जो मक़सदु इहो आहे त राइटर जेके ॻाल्हियूं इंपॉर्टेंट ॻाल्हियूं तमामु कयूं आहिनि, उन में मुख़्तलिफ़ राया अचनि त जीअं डिबेट या डिस्कशन थिए ऐं किताब वधि खां वधि माण्हू पढ़नि बि ऐं उन ते ॻाल्हि ॿोल बि थिए। काफ़ी ॻाल्हियूं आहिनि ॿिए, मिसाल अर्ली जेका दौर ॿियो भाङो जेको किताब जो आहे उहो आहे फ़िक्री ओसर। ऐं फ़िक्री ओसर में 2 चैप्टर जेके आहिनि उहे इंपॉर्टेंट आहिनि। हिकिड़ो
गुलामदाराणी समाज जी रियासत ऐं ॿियो यूनानी शहरी रियासत जेका रोमन्स ताईं हली थी वञे। उन दौर में जेके फ़िक्री ओसर थी आहे उहे 2 चैप्टर ॾाढा कमाल जा लिखियल आहिनि ऐं तमामु बहितरीनु जेके आहिनि सो डील कया विया आहिनि ऐं उहे कम जा किताब जेके आहिनि चैप्टर्स आहिनि, जंहिंमें असांखे ऋग्वेद हिंदुस्तानी सिविलाइजेशन मिले थी पई, त पॉलिटिकल थॉट असांखे ऋग्वेद में, महाभारत में, बुद्धमत वटि, चाणक्य वटि, चंद्रगुप्त वटि, कन्फ्यूशियस वटि चीन में कीअं रही, ऐं पोइ वरी असांजी गुलामदाराणो समाज जेको यूनानी शहरी रियासतूं आहिनि उन्हनि में अफलातून, अरस्तू ऐं वेंदे रोमन्स ताईं पॉलिटिकल जेका थॉट मेकिंग आहे उहा कीअं ओसर कई आहे पंहिंजी। पर जेको राइटर आहे उहो मार्क्स जे एशियटिक मोड ऑफ प्रोडक्शन जे कॉन्सेप्ट खां मुतासिर आहे जॾहिं हू हिंदुस्तान ते लिखे थो। इन ते मां कुझु ॻाल्हाइणु चाहींदुसि, छो जो ॾाढो इम्पोर्टेंट क्वेश्चन आयो। त वाकई एशियटिक मोड ऑफ प्रोडक्शन जेका मार्क्स चई उहा ईअं ई हुई, हिंदुस्तान ईअं ई हुयो वाकई, या मार्क्स मिज़रेबली फेल थियो हिंदुस्तान खे एक्सप्लेन करण में। छाकाणि हर माण्हू जी मार्क्स जे दौर में अर्बन या जेका आर्कियोलॉजी डेवलप ई कोन थी हुई, असांजी तारीख़ डिस्कवरी कोन थी हुई, त उन में मार्क्स जी ॻाल्हि ई कोट करे थो राइटर त फ़िक्री सोड़ रही हिते। मार्क्स इहा ॻाल्हि कंदो त ओरिएंटल डेस्पोटिज़म हिकिड़ो ख़ुदि कफ़ील ॻोठ ज़ात पात आहे हिंदुस्तान में, ऐं मथे हिकिड़ो मुतलिक अनान ओरिएंटल डेस्पोट वेठो आहे, ऐं इहा हज़ारनि सालनि ताईं इहो जेको हिंदुस्तानी समाज आहे उहो स्टेटिक रहियो आहे। छाकाणि जो ज़ात पात जे समाज हर माण्हूअ खे पंहिंजो पंहिंजो धंधो ॾेई छॾियो ऐं मथां हिकिड़ो ओरिएंटल डेस्पोट विहारे छॾियो। नतीजे में वॾियूं वॾियूं सल्तनतूं हुयूं ऐं समाज जी इर्तिका न थी सघी। हाणे इहा जेका मार्क्स जी ॻाल्हि आहे इहा किथां वरितल आहे? इहा मार्क्स जी ॻाल्हि वरितल आहे कोलोनियलिस्टनि खां। हेगल चवंदो हिंदूज़ हैव नो हिस्ट्री। लॉक चवंदो त इंडियंस जेके आहिनि, असां यूरोपियंस जी तारीख़ थींदी आहे, असां इर्तिका कंदा आहियूं, असां बहितर थींदा आहियूं, पर जेके कोलोनाइज़्ड समाज आहिनि दे आर स्टेटिक, दे आर आउटसाइड हिस्ट्री। त मार्क्स जी जेका एपिस्टीम अचे थी पई, एपिस्टोमोलॉजी अचे थी पई एशियटिक मोड ऑफ प्रोडक्शन में, उहा इतां पई थी अचे त स्टेटिक सोसाइटी, बसि रूरल समाज जो मथां हिकिड़ो ओरिएंटल डेस्पोट वेठो। तव्हां ॾिठो हूंदो अक्सर जेके हिंदुस्तान, मिस्र ऐं मिडल ईस्ट जे बारे में तस्वीरूं जेके ठहियल पेंटिंग्स हूंदियूं आहिनि, उन में हिकिड़ो डेस्पोट वेठो हूंदो आहे, बादशाह वेठो हूंदो आहे, औरतूं पियो रक्स कंदियूं आहिनि, हेॾां शराब पियो हलंदो आहे, अयाशी पियो कंदो आहे। सॼी डिपिक्शन जेका ओरिएंटल डेस्पोट जी आहे उहा यूरोपियन पेंटिंग्स में ईअं आहे, पर हक़ीक़त हिन जे बिल्कुलु बरक्स आहे। पूरो समाज जेको असांजो आहे उन में जेका मार्क्स जा क्लेम्स आहिनि, मिसाल मार्क्स जो हिकिड़ो क्लेम आहे प्राइवेट प्रॉपर्टी हिते कोन रही आहे। प्राइवेट प्रॉपर्टी जो हिते फॉर्म डिफरेंट रहियो आहे, पर प्राइवेट प्रॉपर्टी रही आहे। मार्क्स चए थो ख़ुदि कफ़ील ॻोठनि ते बीठल हिंदुस्तान जो समाज हो फर्स्ट अर्बन सिविलाइजेशन इंडिया जी प्रोडक्ट आहे, जंहिंमें बिल्कुलु छा मार्क्स जे दौर में त मोहनजोदड़ो ऐं इंडस वैली सिविलाइजेशन जा डिस्कवरी कोन थी हुई। इंडस वैली सिविलाइजेशन वॉज द फर्स्ट अर्बन सोसाइटी जंहिंमें मुकमिल तौर ते डिवीजन ऑफ लेबर हो, हिकिड़ो मर्चेंट क्लास हो, गिल्ड सिस्टम हुयो, उन खां पोइ तव्हांजो ज़रई समाज हुयो, उन खां पोइ काउंसिल्स हुयूं। ऐं इरफान हबीब लिखे थो त इट वॉज एन इंडस एम्पायर जंहिंमें बिल्कुलु हिकिड़ी क्लास स्ट्रगल ऐं सॼा उहे डायनामिक्स हुआ। ऐं उन खां पोइ वरी असां ॾिसूं था त वरी रूरलाइज़ेशन थिए थी, जॾहिं 2000 कबले मसीह में इंडस वैली सिविलाइजेशन टुटे थी, वरी ऋग्वेद जो दौर शुरू थिए थो, त ऋग्वेद जे दौर में वरी असांखे ॻोठाणो समाज मिले थो। वरी ॿुध जे दौर में जॾहिं असां अचूं था त नई क्लास स्ट्रगल शुरू थी थिए 600 कबले मसीह में। उहा नई क्लास स्ट्रगल छा आहे त नवां शहर अचनि था, नयूं रियासतूं अचनि थियूं, मगध जहिड़ी रियासत अचे थी। ऐं पोइ गौतम छा आहे? गौतम ख़ुदि क्लास स्ट्रगल जी निशानी आहे। त जेका ब्राह्मण तबक़ाती समाज आहे उन जे ख़िलाफ़ हू चवे थो त निर्वाण जेको आहे उहो ब्राह्मण जी उहो ख़ासियत कोन्हे, पर निर्वाण हर माण्हू हासिल करे सघे थो। त हिकिड़ी वॾी मज़ाहिमत हुई उन दौर में। ऐं वरी तव्हां ॾिसो त वॾियूं हरकतूं जेके थियनि थियूं कुझु वेंदे अशोक जे दौर ताईं, चंद्रगुप्त जे दौर में, त इहा पूरी हलचल आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको मार्क्स चए थो त फार्म मिल्कियत हिते कोन रही आहे, प्राइवेट प्रॉपर्टी, मिल्कियत जो फॉर्म फॉर्मली रियासत वटि ज़रूरु रहियो आहे, पर प्राइवेट प्रॉपर्टी जी सूरतूं रहियूं आहिनि।
मिसाल हिते जागीरदारी यूरोप वांगुरु न हुई, मिल्कियत जेका हूंदी बादशाह जी हूंदी हुई, इम्परर जी हूंदी हुई, उहो जागीरूं ॾींदो ग्रांट तौरु, उहा फलाणी खानका खे ग्रांट ॾेई छॾी, ज़मींदार खे ॾेई छॾी। हाणे उनजो पुटु अचे, उहो वरी बादशाह जेकॾहिं पंहिंजो जागीरदार जेकॾहिं मरी वियो त बादशाह वापसि वठी सघे थो जागीर, यानी हुनजी ज़ाती मिल्कियत लीगल सेंस में कोन्हे, पर हू हुन वटि जेका जागीर रहे थी जेसि ताईं हू हयात आहे उन मां त हू सरप्लस एक्सट्रैक्ट करे थो न। ऐं जीअं जीअं मुगलिया सल्तनत, मिसाल मुगलिया सल्तनत जे दौर में जॾहिं जागीरदारी मनसबदारी जो सिस्टम आयो, जीअं ई मुगलिया सल्तनत किरे थी त तव्हां ॾिसो त पूरे हिंदुस्तान में क्लास स्ट्रगल जो दौर शुरू थिए थो, जंहिंमें हेॾा कलोड़ा निकिरनि था, होॾा मराठा निकिरनि था, उहे सभु फ्यूडल क्लासिस हुआ जेके स्ट्रगल करे रहिया हुआ पंहिंजी जागीरुनि खे बचाइण लाइ, फैलाइण लाइ। त इट वॉज अ क्लास स्ट्रगल। त मार्क्स इन ॻाल्हि में मिज़रेबली फेल वियो त क्लास स्ट्रगल जेका आहे हिकु बीठल समाज हो, इट वॉज नॉट एन स्टैटिक सोसाइटी। त हिकिड़ी शइ मां सम्झां थो त एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन जे कॉन्सेप्ट खे मेजॉरिटी ऑफ द मार्क्सिस्ट जेके आहिनि रद्द करे चुकिया आहिनि। त मां सम्झां थो त हिनखे रिपीट न करणु घुरिजे, ऐं हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि राइटर वधीक सम्झे थो त हुन छो कयो आहे, पर हुनखे इन अंदाज़ में ॾिसी सघिजे थो। उन खां पोइ हिकिड़ो ॾाढो सुठो बहस आहे किताब में त मज़हबनि जो, मज़हब ऐं सियासत जो। उन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि लिखियलु आहे, उन में बाय द वे हिकिड़ो कमेंट कयां थो, पोइ आख़िरी ॿ ॻाल्हियूं कंदुसि। उन में लिखियलु आहे त इस्लाम जेको आहे उहो पॉलिटिकल मज़हब हो फ्रॉम द डे फर्स्ट, ऐं क्रिश्चियनिटी ऐं बुद्ध मत जेको हुयो बज़ाहिर को पॉलिटिकल न हो, पर धर्म जी सूरत में, वैल्यूज़ जी सूरत में रिलीजन हो। इनखे अगरि ॻाल्हि खे खोलिजे त इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लिखियलु आहे किताब में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे किताब जी स्पेस बि ॾिसणी आहे, पर इनखे अगरि ॻाल्हि खे खोलिजे त ईअं हुयो छो त इस्लाम फ्रॉम द डे फर्स्ट was a political religion. ॾिसो इस्लाम रिलीजन छा कंदो आहे? रिलीजन क्रिएट्स अ कम्युनिटी ऑफ द बिलीवर्स, स्पिरिचुअल कम्युनिटी ठाहींदो आहे जंहिंजो हिकिड़ो बिलीफ हूंदो आहे, हुनजो हिकिड़ो हायरार्की हूंदी आहे, पैगाम पहुचाईंदड़ हूंदो आहे, हुनजो किताब हूंदो आहे, हिकिड़ी स्पिरिचुअल कम्युनिटी हूंदी आहे। मिसाल बुद्ध आहे, बुद्ध हिकिड़ो धर्म ॾिनो, जेतोणीकि को मज़हब कोन हो, इट वॉज अ मोरल कोड, पर उन हिकिड़ी कम्युनिटी ठाही। उनजो हिकिड़ो बानी हो गौतम, ईसा अलैहिस्सलाम बि हिकिड़ी कम्युनिटी ठाही, पर उन्हनि उहे पॉलिटिकल कम्युनिटीज़ न हुयूं जेके स्पिरिचुअल कम्युनिटीज़ जेके रिलीजन्स उन्हनि ठाहिया। उनजो सबबु उहे हालात हुयूं। हज़रत ईसा जिते पैदा थियो उते हिकिड़ो एम्पायर हुयो, तमामु पावरफुल एम्पायर, उते स्पिरिचुअल कम्युनिटी सर्वाइव ई कोन करे सघी, हज़रत ईसा खे मारे छॾियो। ऐं बाद में ईसाइत सर्वाइव कई, जेका अदीब ॻाल्हि कई त कॉन्स्टेंटीन जॾहिं ईसाइत खे क़बूलियो त पोइ ईसाइत स्टेट रिलीजन थी वियो, पाण रियासत थी वियो, ईसाइत पाण रियासत थियो, पर पहिरियां सर्वाइव कोन करे सघियो हिकिड़ी ब्रूटल सल्तनत जे करे। ॿिए पासे बुद्धिज़्म जेको आहे उहो अहिड़ी सोसाइटी में रहे पियो जिते रियासत कॾहिं बि समाज में मज़हब नाफ़िज़ कोन कयो, जिते धर्म जेके आहे उहे पाण सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स आहे। मिसाल जे तौर ते वेद आहिनि न, वेद रुगो धर्म कोन्हनि, वेद हिंदुस्तान जी सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि। हिंदुइज़्म जेको आहे उहो मज़हब रुगो कोन्हे, हिंदुइज़्म समाज जी सोशल ऑर्गेनाइज़ेशन आहे। ऐं हिंदुस्तान में धर्म जेके रहिया, बादशाह जेको आहे उन वटि लेजिस्लेटिव फंक्शन न हो, हू ख़ुदि उन सोशल ऑर्गेनाइज़ेशन जे ताबे हो। नतीजे में को बि बादशाह जो ज़ाती मज़हब कहिड़ो बि हुजे हू समाज में इंटरवीन कोन कंदो। मिसाल अशोक जो मज़हब बुद्ध मत हो त हुन माण्हुनि खे कोन चयो तव्हां बुद्ध मत थियो। अकबर जो मज़हब मुस्लमान हो त हुन माण्हुनि खे कोन चयो, ऐं जंहिं हुकुमरान करण जी कोशिशि कई हिंदुस्तान हमेशह हुन जे ख़िलाफ़ बग़ावत कई। औरंगज़ेब हुन जो वॾो मिसाल आहे। त हिते स्टेट करे रिलीजन ईअं नाफ़िज़ न कयो, हिते रिलीजन जो जेको जबर हो उहो समाजी दायरनि में हुयो, सोशल ऑर्गेनाइज़ेशन जी सूरत में हो जबर। नतीजे में बुद्ध मत जेको आहे बग़ावत जेका करे थो उहो पॉलिटिकल करे ई कोन थो सघे, छाकाणि स्टेट सां त मसइलो ई कोन्हे न, हू सोशल दायरनि में मज़ाहमत थो करे, क़दरनि जे दायरनि में मज़ाहमत थो करे। प्रॉफिट इस्लाम खे पॉलिटिक्स जी ज़रूरत छो थी पवे? छाकाणि जो प्रॉफिट इस्लाम जो जेको पैगंबर हुयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन करे ज़रूरत पवे थी छाकाणि
जो जेका स्पिरिचुअल कम्युनिटी ठाहे थो उहा हिकिड़ी वॉरिंग ट्राइब्स एंड एनार्किक सोसाइटी में एग्जिस्ट करे थी ऐं उनजे सर्वाइवल तेसि ताईं मुमकिन कोन्हे जेसि ताईं हू फ्रॉम डे फर्स्ट मिलिटराइज़्ड हुजे एंड पॉलिटिकल हुजे। हिकिड़ो वैक्यूम हुयो अरब सोसाइटी में, त उहा एनार्किक एंड वॉरिंग ट्राइब्स जी सोसाइटी, उते हिकिड़ो नओं मज़हब अचे थो, उनजे सर्वाइवल लाइ इहो ज़रूरी आहे त हू पहिरें ॾींहं खां हथियार खणे। हैंस इस्लाम फ्रॉम द डे फर्स्ट पॉलिटिकल रिलीजन इन करे हो छाकाणि उनजी सोशल कंडीशन अहिड़े क़िस्म जी हुई। त इन अंदाज़ में मां सम्झां थो इन किताब में जेके ज़बरदस्त ॻाल्हियूं कयल आहिनि, जेकॾहिं जीअं रसल हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलोसफी में फिलोसफी जी सोशल कंडीशंस खे बि डिस्कस कयो आहे, अगरि सोशल कंडीशंस खे बि फ़िक्रनि सां डिस्कस कंदो हलिजे हा किताब में, त अञा वधीक किताब में अगरि सेकेंड एडिशन अगरि अचे त उन में अञा वधीक बहितर जेको आहे किताब थी सघे थो, जेका गुंजाइश हमेशह रहे थी। हिते आख़िरी ॻाल्हि कंदुसि, ॻाल्हियूं त ॿ टे हुयूं पर टाइम घणो थी वियो आहे। नेशनलिज़म जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि थी त अधी ॻाल्हि कई नेशनलिज़म जे हवाले सां, हिते आइडियोलॉजीज़ डिस्कस कयल आहिनि। टियों मां ॿिनि सेक्शन्स ते ॻाल्हायोसि, पहिरियों ॿियों, हाणे टियों सेक्शन आहे नज़रियनि जो, त नज़रिया कहिड़ा कहिड़ा आहिनि। नेशनलिज़म खे बि एज़ अ नज़रियो करे रखियो वियो आहे, जेतोणीकि उन साॻे ई लेख में लेखक इहा ॻाल्हि लिखी आहे त नेशनलिज़म खे उमूमी तौरु माण्हू नज़रियो नथा चवनि, बल्कि उनखे मुख़्तलिफ़ नज़रियाती लाड़नि सां ॻंढियो वेंदो आहे या उनजो ॻांढापो रहियो आहे नेशनलिज़म जो। मिसाल लेफ्ट विंग नेशनलिज़म, फैशिस्टिक, शॉविनिस्टिक, हिकिड़ो नेशनलिज़म हिंदुत्वा जो नेशनलिज़म, हिकिड़ो जवाहरलाल नेहरू जो नेशनलिज़म। त नेशनलिज़म मुख़्तलिफ़ लाड़नि सां जुड़ियल रहियो आहे। आई थिंक राइटर जी इहा जेका ॻाल्हि आहे, इट इज़ द की टूवर्ड्स, जेतोणीकि पोइ वरी राइटर मुख़्तलिफ़ ॿियूं जेके आहिनि राइटर्स खे कोट करे थो, पंहिंजी जेका आहे मुकमिल राय कोन थो ॾिए पियो, पर इहा जेका पहिरीं ॻाल्हि आहे इहा की आहे नेशनलिज़म खे सम्झण लाइ। नेशनलिज़म इज़ नॉट अ यूनिफाइड फॉर्म ऑफ आइडियोलॉजी। नेशनलिज़म कॾहिं बि तारीख़ में फिक्स्ड क़िस्म जी आइडियोलॉजी न रहियो आहे। नेशनलिज़म आर्टिकुलेशन जो नालो आहे, घण लाड़ा रखंदड़ सोशल पॉलिटिकल फॉर्मेशन जो नालो आहे नेशनलिज़म। कीअं? का मिसाल एंटी कॉलोनियल नेशनलिज़म खे पाण वठूं था। एंटी कॉलोनियल नेशनलिज़म फर्स्ट ऑफ ऑल नेशन जो जबर ख़िलाफ़ रेस्पॉन्स हुजे थो, जंहिंमें उन जज़्बाती अंसर बि हुजनि था, त पोइ असांजे क़ौम हुजे, क़ौमी राइट हुजनि, क़ौमी रियासत हुजे, इहा ॻाल्हि थी वई कलेक्टिव रेस्पॉन्स। हाणे समाज में तबका बि थियनि था, समाज में नज़रिया बि थियनि था, उन क़ौम अंदरि मुख़्तलिफ़ नज़रियाती लाड़ा जेके आहिनि उन रेस्पॉन्स सां पाण खे एफिलिएट करण जी कोशिशि कंदा आहिनि, उन साॻे ई रेस्पॉन्स खे। यानी क़ौमी शऊर जेको आहे उनखे मौलवी जेको आहे उहो ॻंढींदो बाबुल इस्लाम सां। मुल्ले जी त सिंधी क़ौम परस्ती आहे न हिकिड़ी, ठीकु आहे, हिकिड़ो माण्हू उनखे ॻंढींदो उन ई क़ौमी शऊर या क़ौम परस्ती खे लेफ्ट विंग सां, त बाबा असां क़ौम जे राइट खे मञूं था, पर असां इहो सम्झूं था त क़ौम जेका आहे उहा जेसि ताईं उनजो हारी पोरियत जेको आहे उहो अॻुवाणी करे क़ौम जी आज़ादी या हक़ न वठंदो, ऐं तेसि ताईं क़ौम सही आज़ाद न थींदी। हिकिड़ो साॻे ई क़ौमी फॉर्मेशन में हिकिड़ो लाड़ो इहो बि अची थो वञे, हिकिड़ो मॉडरेट लाड़ो बि अची थो वञे। त नेशनलिज़म तव्हां ॾिसो पिया था त घण तरफ़ो सोशल पॉलिटिकल फॉर्मेशन आहे, आर्टिकुलेशन जेको अंग्रेज़ी जो लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं, कंजक्चर आहे, आर्टिकुलेशन आहे घण नज़रियाती लाड़नि जो, ऐं पोइ उनजो बैलेंस जेको आहे, जीअं त उहो हिकिड़ो बैलेंस आहे, लाड़नि जो बैलेंस आहे पाण में, उनजो बैलेंस कहिड़े पासे झुकाव खाए थो उहो डिटरमिन थो करे त उन आर्टिकुलेशन में कहिड़ो लाड़ो सगारो आहे। मिसाल जे तौर ते इंडियन नेशनलिज़म अंदरि पटेल, सरदार पटेल जो नेशनलिज़म आहे, सावरकर जो बि आहे, गांधी बि हुयो, जवाहरलाल नेहरू बि हुयो, बोस बि हुयो, बोस जो पंहिंजो लाड़ो भगत सिंह बि हुयो क़ौमी तहरीक में। हाणे आर्टिकुलेशन हुई, सभु छा पिया चवनि, आज़ादी खपे बरतानिया खां,
क़ौम असांजी आहे, आज़ादी असांखे खपे, राइट्स असांखे खपनि, पर भगत सिंह चवे पियो त बाबा राइट्स असांखे क़ौम खपनि, पर ईअं न जो वरी ब्राह्मण असां ते हावी हुजे, असांखे खपनि पर सोशलिस्ट हिंदुस्तान जे तौर ते खपनि। पटेल ऐं सवारकर चवे पियो त क़ौम माना आर्या क़ौम। नेहरू जेको आहे उहो चवे पियो त न, क़ौम माना लिबरल डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशनल नेशन। हाणे साॻी हिंदुस्तान जी क़ौम परस्ती जी तहरीक में मुख़्तलिफ़ आर्टिकुलेटेड लाड़ा आहिनि, ऐं हिंदुस्तानी क़ौम परस्ती जो लाड़ो कहिड़े पासे टिल्ट खाए थो उहो डिपेंड थो करे त कहिड़ा लाड़ा सगारा आहिनि। इन करे होचीमिन खां हिकु दफ़ो पुछनि त तव्हां वियतनाम में का मुस्लिम लीग कोन्हे ऐं हिंदुस्तान में कम्यूनलिज़म आहे, इहो छो? त होचीमिन चयो दादा, उन सिर्फ़ु जवाबु सादो आहे। सादो जवाबु इहो आहे त हिंदुस्तान में गांधी आहे ऐं वियतनाम में गांधी आऊं आहियां। ठीकु आहे, त मुंहिंजी जेका क़ौमी आज़ादी आहे उनजो टिल्ट जेको आहे, जीअं त कम्युनिस्ट लाड़ा जेके आहिनि, नज़रियाती लाड़ा, उहे मुंहिंजी क़ौमी तहरीक जे आर्टिकुलेशन में सगारा आहिनि, त मुंहिंजी क़ौमी तहरीक टिल्ट थी करे लेफ्ट तरफ़। तंहिं करे हिकिड़ियूं क़ौमी आज़ादियूं लेफ्ट विंग जे सरबराही में आयूं, हिकिड़ियूं क़ौमी आज़ादियूं मॉडरेट बुर्जवाज़ी जी सरबराही में आयूं, ऐं हिकिड़ियूं क़ौमी आज़ादियूं फैसिस्टिक तरीक़े ॾांहुं निकिरी वयूं। त क़ौम परस्ती जेका आहे उहा कॾहिं बि यूनिफाइड आइडियोलॉजी न रही आहे। ईअं ई जे मिसाल फेमिनिज़म, तव्हां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियो, फेमिनिज़म छा? औरतुनि जे हक़नि जी तहरीक, जेका औरतुनि खे पिदरशाही खां आज़ादु कराए। पर पोइ उन सां नज़रियाती आर्टिकुलेशन छो ठाहींदा आहियूं असां? मिसाल लिबरल फेमिनिज़म, हाणे मार्क्सिस्ट जेके 60s में आहे उन्हनि मार्क्सिस्ट फेमिनिज़म चयो, रेडिकल फेमिनिज़म। देन व्हाट इज़ फेमिनिज़म? जेकॾहिं मुख़्तलिफ़ नज़रियाती लाड़ा उन सां आर्टिकुलेशन ठाहिनि था त फेमिनिज़म औरतुनि जी ग़ुलामी जो रेस्पॉन्स आहे, घण नज़रियाती फॉर्मेशन आहे, लाड़ा रखंदड़ फॉर्मेशन आहे, हिकिड़ी तहरीक आहे, वेव आहे फेमिनिज़म। उन में मुख़्तलिफ़ नज़रिया कारफर्मा आहिनि ऐं उनजो टिल्ट फेमिनिज़म जो कहिड़े पासे बीहे थो इन ते डिपेंड थो करे त उन आर्टिकुलेशन में कंहिंजो लाड़ो सगारो थो थिए। तंहिं करे फेमिनिज़म बि हिकिड़ो वेव आहे। इन ई अंदाज़ में नेशनलिज़म खे बि सम्झणु घुरिजे, मां सम्झां थो। सो इहा आहे मुंहिंजी राय पंहिंजी पर्सनली नेशनलिज़म जे हवाले सां। ऐं ॿिए ॻाल्हियूं काफ़ी हुयूं जेके ख़ासि तौर ते जदलियाती मादियत जे हवाले सां बि राइटर लिखियूं आहिनि। आख़िरी ॻाल्हि त जामी साहब हिन मकाले में पंहिंजो जेको आहे, आई थिंक मां पूरी थो कयां ॻाल्हि जस्ट 2 मिनट्स में, त ट्रेजेक्ट्री ऑफ जेको हिकिड़ो अहम चैप्टर जेको आहे उहो आहे ट्रेजेक्ट्री ऑफ मार्क्सिज़म ते। 4 जेके आहिनि मार्क्सिज़म जा 5 मुफ़क्किर खयां विया आहिनि, मार्क्स, लेनिन, मार्क्स, एंगल्स ऐं लेनिन, ग्रैम्ची ऐं माओ। इहे 4 जेके आहिनि खयां विया आहिनि, उन्हनि ते सभिनी जा फ़िक्र बयानु कयल आहिनि। जामी साहब उन में मकाले में उनखे डिफाइन ईअं कयो आहे ट्रेजेक्ट्री में, जेका उनजी पंहिंजी ओरिजिनल फॉर्मुलेशन लॻे थी, उहा इहा आहे त हिकिड़ी वेव आहे क्लासिकल मार्क्सिज़म जी, ॿी वेव आहे लेनिन जेको नीम सरमाएदारी चइजे या पुठिते पियल सरमाएदारी आहे यूरोपियन ई, उनजी वेव। टी वेव आहे यूरोप तरफ़ ग्रैम्ची जी सूरत में, ऐं माऊ उहो माण्हू आहे जंहिं पहिरियों दफ़ो ईस्टर्न सोसाइटीज़ अंदरि मार्क्सिज़म खे मुतारिफ़ करायो या मार्क्सिज़म खे क्रिएटिवली अप्लाई कयो, ख़ासि तौर पर क़ौमी ग़ुलामी जी सूरत में। ऐं 5 वेव जेका आहे उहा हाणोके दौर खे जामी साहब घणाई आहे त उहे समाज जेके अञा ताईं आमरियतुनि, जागीरदारी ऐं इन्हनि में अञा लॻा पिया आहिनि, इनकलाब जी फ़िलहाल का जिन में सूरत हाल न आहे, असां रिफॉर्म्स लाइ इन लाइ विढ़ूं पिया। इन ते मुख़्तलिफ़ राया थी सघनि था, ट्रेजेक्ट्री ऑफ मार्क्सिज़म कीअं रहियो आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मुख़्तलिफ़ तशरीह आहे, पर मां इएं सम्झां थो त मार्क्सिज़म हिकिड़ो क्लासिकल आहे जेको मार्क्स, एंगल्स जी सूरत में असांखे मिले थो, जेको यूरोप में वक़ूफ़ पज़ीर थिए थो ऐं यूरोपियन कॉन्टेक्स्ट में थियराइज़ेशन करे थो शयुनि जी, ऐं उहो हले थो सेकेंड इंटरनेशनल ताईं। ॿियो जेका वॾी ट्रेजेक्ट्री अचे थी उहा अचे थी रशियन रेवोल्यूशन। रशियन रेवोल्यूशन न सिर्फ़ु मार्क्सिज़म में डायलैक्टिकल रप्चर हो, पर हिस्ट्री में बि रप्चर हुयो। इन माना में
त रशियन सोसाइटी जेका हुई उहा एशियन सोसाइटी हुई, सेमी पेरिफेरल सोसाइटी हुई. इन द रिलेशनशिप टू द यूरोपियन कोलोनियलिज्म रशियंस वर द पेरिफेरी, बट इन द रिलेशनशिप टू द ईस्टर्न यूरोप या उन्हनि पंहिंजे गुलाम क़ौमुनि जी निस्बत में हू वरी साम्राज्य बि हुआ पंहिंजे खिते जा, त सेमी पेरिफेरल कंट्री हुई जंहिंजो यूरोप सां तालुक साम्राज्य ऐं पेरिफेरी वारो हुयो, ऐं ॿियूं वरी हुयूं पेरिफेरीज कॉलोनीज़. त लेनिन जेका आर्टिकुलेशन कई, उहा आर्टिकुलेशन इहा जॾहिं इनकलाब अचे थो, इनकलाब जॾहिं अचे थो त लेनिन इहा ॻाल्हि थो करे त सेमी पेरिफेरल रेवोल्यूशन, रशियन रेवोल्यूशन हाणे लीड कंदो जेको यूरोप में मज़दूर आहे, जेको अची कोन सघियो इनकलाब, ऐं साॻे वक़्तु गुलाम क़ौमूं जेके पेरिफेरीज़ आहिनि उते जेके इनकलाब ईंदा उहे बि साथारी आहिनि सोशलिज़म जा. त रशियन रेवोल्यूशन फ्रॉम द फर्स्ट टाइम यूरोप खां इनकलाबनि जी ट्रेडिशन खसे वरिती. सेंटर खां इनकलाबनि जी फिक्रनि जी फ़लसफ़नि जी हिकहठी जेका हज़ारनि सालनि जी तहज़ीब जी हुई उहा रशियन रेवोल्यूशन खसे वरिती जॾहिं उन सेमी पेरिफेरी में रेवोल्यूशन करे ॾेखारियो. ऐं उहो मार्क्सिज़म जेको यूरोसेंट्रिक मार्क्सिज़म हो उनखे पेरिफेरल मार्क्सिज़म अप्लाई करे ॾेखारियो. हेंस इहो हिकिड़ो वॾो रप्चर हुयो त सेमी पेरिफेरी अंदरि. हेंस सोवियत यूनियन was not only the socialist revolution. Soviet Union, Russian revolution was also anti-imperialist revolution. Anti-imperialist इन माना में यूरोपियन कोलोनियलिज्म जे फॉर्म में. ऐं हुन इहो चयो थर्ड इंटरनेशनल जॾहिं ठही त हाणे जेके पेरिफेरीज़ आहिनि दे विल बी द सेंटर ऑफ द रेवोल्यूशन्स, गाइड कंदियूं, साथारी थींदियूं. ऐं 20वीं सदी जी ट्रेजेक्टरी ईअं शुरू थी वई जो जेको मार्क्सिज़म जो नज़रियो यूरोप में फुटो उनखे बचायो पेरिफेरीज़. 20वीं सदी जूं सभई इनकलाब पोइ पेरिफेरी मां आया, क़ौमी आज़ादियूं आयूं, साम्राज्य मुखालिफ़ इनकलाब आया. नेहेंस मार्क्सिज़म थ्योरी त यूरोप जी हुई पर उनखे मटीरियल फोर्स जेको आहे उहो ठाहियो पेरिफेरल एंटी इंपीरियलिस्ट नेशनल लिबरेशंस. हेंस मार्क्सिज़म जेकॾहिं 20वीं सदी जे मार्क्सिज़म खे डिफाइन कजे, उनखे 40% जियोग्राफी कहिड़ी हुई, पेरिफेरी सेमी पेरिफेरी पाण अहिड़ा मुल्क आहे न, त जेकॾहिं डिफाइन कजे 20वीं सदी जे मार्क्सिज़म खे, उनखे मटीरियल फोर्स जंहिं ठाहियो, जंहिं उनखे बचायो थ्योरी मां कढी करे उनखे अमली कुवत ठाहियो, त उहो इंटरेस्टिंगली जेको क्लास स्ट्रगल जो नज़रियो हुयो, यूरोपियन नज़रियो हुयो, इंटरेस्टिंगली उनखे पेरिफेरीज़ नीम जागीरदारनि समाजनि इनकलाब करे बचाए वरितो ऐं यूरोप खां हज़ारनि सालनि जी इनकलाब जी ट्रेडिशन खसे वरिती. ऐं माओइज़्म जो कंटिन्यूटी आहे, फैनन सभु लेनिन जी कंटिन्यूटी. आई डोंट थिंक सो त इहो हिकु नओं रप्चर हुयो. एक्चुअल रप्चर वाज़ लेनिन. ऐं उन खां पोइ इहो सॼो मार्क्सिज़म थिए थो. जेका ॿी रिवायत शुरू थिए थी उहा थिए थी 1923 में जॾहिं यूरोप में इनकलाब जो फॉल अचे थो त ग्रैम्ची, मार्क्यूज़े ऐं इन्हनि खां शुरू थिए थी ऐं वेस्टर्न मार्क्सिज़म जी ट्रेडिशन हले थी. आख़िरी ॻाल्हि आउं कंदुसि त वेस्टर्न मार्क्सिज़म इज़ द मार्क्सिज़म ऑफ द डिफीट. छो हारायोसीं, छो इनकलाब कोन थी सघियो? यानी हू जेके इनकलाब तव्हां ईस्टर्न मार्क्सिज़म पढ़ंदव, लेनिन, माओ, इन्हनि खे उहे इन तरह ॻाल्हाइनि इनकलाब कीअं कजे, पार्टी कीअं ठाहिजे, पीपुल्स वॉर कीअं कजे, गोरिल्ला जंग कीअं कजे, उन ते था किताब लिखनि. ही इन ते था किताब लिखनि छो हारायोसीं. Hence, Marxism, Western Marxism was the Marxism of defeat. शिकस्त जो मार्क्सिज़म हुयो. नतीजे में वेस्टर्न मार्क्सिज़म पंहिंजी नेचर में डिस्क्रिप्टिव आहे. हू सिर्फ़ु बयान थो करे त स्टेट छा थींदी आहे, हेजमनी छो आहे, साइकोलॉजी खां मदद वठी त आख़िर माण्हू इनकलाब छो नथा कनि इन ते थो ॻाल्हाए. ऐं ईस्टर्न मार्क्सिज़म इन ते थो ॻाल्हाए त इनकलाब कजे कीअं. ऐं अॼु जेको आहे असां लाइ ॿई अहम इन करे आहिनि छाकाणि जो असां बि डिफीट खाधी आहे 91 खां पोइ ऐं एस्टेब्लिश्ड सरमाएदारी अची वई आहे. हैंस असांखे अॼु 20वीं सदी जो जेको मार्क्सिज़म जी ट्रेजेक्टरी आहे, जेका नेशनल लिबरेशन्स जी सूरत में, पेरिफेरल मार्क्सिज़म जी सूरत में हले थी, उन मां बि सिखणो पवंदो ऐं वेस्टर्न मार्क्सिज़म खां कुझु शयूं वठणियूं पवंदियूं छाकाणि अॼु असांजे समाज में बि लेफ्ट डिफीट खाधी आहे. त इहो कुझु ॻाल्हियूं हुयूं. बाक़ी किताब ओरिजिनल शानदार किताब आहे ऐं मां सम्झा थो त इन इंतिहाई ज़बरदस्त बहस थी सघनि था इन ते.
अञा वधीक बहस थियणु घुरिजनि, ॿिया मुफ़क्किर बि आहिनि जेके हिन ते ॻाल्हाईंदा, इनसाइट्स मां सम्झा थो त हिन किताब ते अचणु घुरिजनि, ऐं राइटर जेको आहे उहो बि वधीक जॾहिं एडिशन्स आणे त इन्हनि बहसनि खे या जो ॻाल्हाए त पंहिंजूं पंहिंजूं इनसाइट्स ॿुधाए। हिकिड़ियूं ॻाल्हियूं त सभु सम्झूं था, अफ़लातून ईअं चयो, सुकरात ईअं चयो, अरस्तू ईअं चयो, फलाणी ईअं चयो, ॿुध ईअं चयो, पर इनसाइट्स असां अगरि ॾियूं ऐं पंहिंजे हालात मुताबिक़ ते बि ॻाल्हायूं, किताब ते बि ॻाल्हायूं त बहितरीनु थींदो। आख़िर में आउं वरी मुबारकबाद थियां थो हैदराबाद रोशन ख़्याल फोरम खे ऐं साईं जावेद राजपर साहिब। थैंक यू।